ही कलाकोट जी आख़िरी जेको आहे सो दीवार आहे जितो असां हाणे हे सिंधु दरिया जे पेट में लहण वारा आहियूं। ही ॾिसो सिंधु दरिया जो पेट आहे हेठि। ही दीवार जी जेको कड़ी वञे थी ऐं हितां ही दीवार खे टोड़े रस्तो ठाहियो वियो आहे। ऐं बदकिस्मतीअ सां अॻियां कंहिं पीर खे तारीख़ी माॻ ते दफ़न कयो आहे, कंहिं माण्हूअ खे जेको हाणे वरी हली अॻिते मथां पीर थी वञे। इन खां पोइ हिनखे लॻियल हिकिड़ो क़ब्रिस्तान ठाहियो वियो आहे, जंहिंजे लाइ बि मूंखे हिकिड़ो शदीद अफ़सोस आहे त तारीख़ी माॻनि जे मथां हिननि खे कंहिं इजाज़त ॾिनी आहे क़ब्रिस्तान ठाहिण जी। सो इहे शयूं आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खे सिर्फ़ु मां अपील ई करे सघां थो कि छा थी रहियो आहे असांजे तारीख़ी माॻनि सां, मकाननि सां, ऐं जेको न थियणु खपे। ही आहिनि तव्हां ॾिसो कोट किले जी दीवार जे हेठों था असां हलूं, मथां हीअ सॼी दीवार आहे। हीअ असां सिंधु दरिया जे पेट में दरिया लही चुका आहियूं। थोरो खणी अञा हेठि लहंदासीं त सिंधु दरिया जे पेट में गुज़री वेंदासीं। इहो सिंधु दरिया जो खे बंदि ॾेई 4-5 किलोमीटर अंदरि कयो वियो आहे परते, पर पहिरियां इहो सिंधु दरिया हिन किले जे बिल्कुलु पाड़नि मां गुज़रंदो हुयो। हीअ सिंधु दरिया जे बिल्कुलु कपर ते ठहियलु हुयो। हीअ ॾिसो था तव्हां हिननि जी दीवारूं मथे ढही चुकियूं आहिनि, जिन खे सख़्तु तरीन मरम्मत जी ज़रूरत आहे ऐं माण्हुनि जी ज़रूरत आहे त इन माण्हू गवर्नमेंट जा अदारा इहे इन्हनि कमनि खे संभाले सघनि था। असांजो कमु आहे त तव्हां ताईं ॻाल्हियूं पहुचायूं। वॾी महिरबानी। अमजद दुरानी, कराची। अस्सलाम वालेकुम।